अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊं आहियां साबिर हुसैन। अॼु असां ज़माननि जी फ़हरिस्त खे मुकम्मल कंदासीं। ज़मान मुस्तक़बिल कामिल इस्तिमरारी खे बयान कंदे। ज़मान मुस्तक़बिल कामिल इस्तिमरारी उहो फ़इल जेको मुस्तक़बिल में थींदड़ कमनि जी पूराईअ खे बयान करे। असां अमूमन पंहिंजी ज़बान में कुझु जुमला ज़रूर ॻाल्हाईंदा आहियूं जेके मुस्तक़बिल में थियण वारे कमनि जी पूराईअ खे ज़ाहिर कंदा आहिनि। मिसाल, मां मानी खाई चुको हूंदुसि पए। हिन जुमले जी सूरत में मां ज़ाहिर थो कयां त मां मुस्तक़बिल अंदर मानी खाई चुको हूंदुसि पए। इन जुमले खे अगरि असां अञा आसान करियूं त पोइ जुमलो हेठियों बीहंदो, जेसी ताईं तव्हां पंहिंजा हथ धोता मां मानी खाई चुको हूंदुसि पए। हिन ज़मान जी अंग्रेज़ी ज़बान अंदर डेफिनेशन: a verb signifying continuity of completion of an action in a future time is called future perfect continuous tense. Note, this tense signifies continuity of completion of an action. अचो त हिन ज़मान जो सेंटेंस स्ट्रक्चर समझूं। जॾहिं त ही ज़मान मुस्तक़बिल सां गॾोगॾु कामिल आहे त तव्हां लाज़मी सम्झी विया हूंदा त मुस्तक़बिल ज़मान अंदर शल ऐं विल इस्तेमाल थींदो आहे ऐं कामिल ज़मान अंदर हैव। उन सां लॻोलॻ ही ज़मान इस्तिमरारी बि आहे त पोइ जारी अमल यानी बीन जो इस्तेमाल लाज़मी थींदो। त पोइ हलो त हलूं स्ट्रक्चर खे प्रैक्टिकली ॾिसूं। सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब shall have been, will have been. फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब ऑब्जेक्ट ऐं फ्रेज: मां मानी खाई रहंदुसि पए। आई शैल हैव बीन ईटिंग मील। ज़मान मुस्तक़बिल कामिल इस्तिमरारी मूजिब कुझु जुमला: मां तमामु घणी बिजली ख़र्च करे चुको हूंदुसि पए। असीं रांदि खेॾी चुका हूंदासीं पए। तव्हां कार हलाए चुका हूंदा पए। हू मोबाइल इस्तेमाल करे चुको हूंदो पए। हूअ वार सुकाए चुकी हूंदी पए। अंग्रेज़ी ज़बान अंदर I shall have been consuming lots of electricity. We shall have been playing game. You will have been driving car. He will have been using mobile. She will have been drying hairs. मथे बयान थियल जुमलनि मां तव्हां जे अॻियां हिन ज़मान जो ख़ुलासो थी चुको हूंदो। अचो त पुराणी तरतीब सां सिंधी ज़बान वारा जुमला ॾिसूं। फ़ाइल, मफ़ऊल, फ़ेल ऐं जारी अमल: मां मोबाइल इस्तेमाल करे चुको हूंदुसि पए। हूअ टेलीविज़न ॾिसी चुकी हूंदी पए। उहे अंग्रेज़ी ॻाल्हाए चुका हूंदा पए। कलम अखर लिखी चुको हूंदो पए। साॻिया जुमला अंग्रेज़ी ज़बान मूजिब: सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब, फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब ऐं ऑब्जेक्ट। आई शैल हैव बीन यूजिंग मोबाइल। शी विल हैव बीन वॉचिंग टेलीविज़न। दे विल हैव बीन स्पीकिंग इंग्लिश। पेन विल हैव बीन राइटिंग लेटर। अवां नाकारी जुमलनि जो अंदाज़ो त पाणी लॻाए चुका हूंदा। फ़ाइल, मफ़ऊल, नाकारी अमल, फ़ेल ऐं जारी अमल: मां मोबाइल न इस्तेमाल करे चुको हूंदुसि पए। हूअ टेलीविज़न न ॾिसी चुकी हूंदी पए। उहे अंग्रेज़ी न ॻाल्हाए चुका हूंदा पए। कलम अखर न लिखी चुको हूंदो पए। साॻिया जुमला अंग्रेज़ी ज़ुबान अंदर: सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब नॉट, सेमी हेल्पिंग वर्ब, फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब ऐं ऑब्जेक्ट। I shall not have been using mobile. She will not have been watching television. They will not have been speaking English. Pen will not have been writing letter. सवाली जुमला सिंधी ज़बान मूजिब: सवाली अमल, फ़ाइल, मफ़ऊल, फ़ेल ऐं जारी अमल। छा मां मोबाइल इस्तेमाल करे चुको हूंदुसि पए? छा हूअ टेलीविज़न ॾिसी चुकी हूंदी पए? छा उहे अंग्रेज़ी ॻाल्हाए चुका हूंदा पए? छा कलम अखर लिखी चुको हूंदो पए? सवाली जुमला अंग्रेज़ी ज़बान मूजिब: हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, सेमी हेल्पिंग वर्ब, फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब ऐं ऑब्जेक्ट। शैल आई हैव बीन यूजिंग मोबाइल? विल शी हैव बीन वॉचिंग टेलीविज़न? विल दे हैव बीन स्पीकिंग इंग्लिश? विल पेन हैव बीन राइटिंग लेटर? दोस्तों, ज़माननि जी सीरीज़ मूजिब वीडियो जो साथ एतिरो ई हुयो। ज़माननि मथां अञा बि वीडियोस ठही सघनि था। अगरि अव्हां जी राय कमेंट सेशन अंदरि हकारी रही त बाक़ी असांजा ईंदड़ वीडियोस इंग्लिश ज़बान जे ॿियनि टॉपिक्स जीअं वोकेबुलरी, ग्रामर स्ट्रक्चर, पिरसी, एक्टिव ऐं पैसिव ऐं ॿिया काफ़ी टॉपिक्स जेके अव्हां सजेस्ट कंदा। अॼु जे लाइ एतिरो ई। वधीक मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो में कंहिं नए टॉपिक सां गॾु। तेसी ताईं असांजो साथ ॾींदा रहो। असांजे चैनल खे सब्सक्राइब करे रखो। थैंक यू।